आउं इन वक़्तु मौजूद आहियां झंडोमरी इलाइक़े में, जिथे पीपल्स हारी कमेटी जो जनरल सेक्रेटरी मीर नजीब टालपुर मौजूद आहे। गुज़िरियल वक़्त में पीपल्स पार्टी कहिड़ा अहम कम कया आहिनि, अवाम जा कहिड़ा मसइला आहिनि, अचो मीर नजीब टालपुर खां ॿुधूं। मीर साहब, जो तव्हां घरनि जो ज़िक्र कयो, उन ते छा चवंदा तव्हां? सर, बेनज़ीर हाउसिंग सोसाइटी जे नाले सां हिकिड़ी अथॉरिटी ठही आहे। उहा असांजे हींअर ज़िले में कमु पई करे थी। 400 घर आहिनि जेके ग़रीब माण्हुनि जे लाइ नंढी लेवल ते घर ठहनि पिया था। उहे उन्हनि 400 घरनि ते कमु हली रहियो आहे। MPAs MNAs जी हू कोटा जे तहत या नोटेबल्स जी कोटा जे तहत मिलिया आहिनि, त उहे घर ठही रहिया आहिनि। ग़रीब ऐं तक़रीबन आख़िरी मरहले में तक़रीबन 80% उहे घर ठही विया आहिनि। तव्हांजे इतला लाइ अर्ज़ु आहे त 80% उहे घर ठही विया आहिनि ऐं प्योरली उहे मिसकीन माण्हू जे लाइ उहे घर आहिनि। उन्हनि घरनि ते तक़रीबन कोई 6 लख जी लागत आहे हिकिड़े घर ते। उहे मुंहिंजे हींअर ॻोठ में बि घर ठही रहिया आहिनि, या हिते असांजे तहलके झंडेमरी में बि ॻोठ ठहिया आहिनि, या चंबड़ तहलके में बि ठहिया आहिनि। ख़ासि करे उहे MPS जे हवाले सां उहो कमु थियो आहे। इमदाद पितावी साहिबु आहे या साईं सियाब बादशाह साहिबु आहे। त उन आउं तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हां महिरबानी करे इहे घर सर्वे करे इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी या ग़रीबनि जे लाइ जेके कमु आहिनि, अझो लठो अठो जंहिंजे लाइ, त इन अझे जे हवाले सां जेके एफर्ट्स आहिनि, जेके मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु खयां आहिनि बेनज़ीर साहिबा जी सोसाइटी जे हवाले सां, त तव्हां उन्हनि खे ॾिसो, उन्हनि खे फिल्मायो ऐं माण्हुनि खे ॾेखारियो त बाबा हा हिते कमु थियो आहे। हाणे हीअं त सभ खां माना वॾो मसइलो हीअं जेका बोर्ड थी आहे, जेका उन बोर्ड जे करे सॼी ज़मीनूं जेके आहिनि से सभु घणियूं तणियूं गैर आबाद थी विया आहिनि। असांजे ख़ासि करे इलाइक़े में मुरीद होटल, झंडोमरी, पाली, गाॾो, वारिया सोरे मुकमल दहियूं ॿुॾल आहिनि। अञा ताईं बि पाणी उनजो डिस्चार्ज न थी सघियो, उन जे करे कणिक तूरियो का बि शइ पोखी घटि थी आहे। तक़रीबन को 20-25% पोख थी आहे, बाक़ी न ॿी बनी गैर आबाद आहे। हिते गवर्नमेंट जा जेके ऐलान थिया आहिनि, अञा ताईं उन्हनि ते को अमल कोन थियो आहे। भई को सब्सिडी ॾींदासीं, या जेके बोर्ड में नुक़सान थिया आहिनि उन्हनि जो को रिलीफ ॾींदासीं, या जेके घर किरिया आहिनि उन्हनि जे बारे में को असां ॾींदासीं। सर्वे ज़रूरु थिया आहिनि ऐं बिलावल भुट्टे साहिब जा ऐलान बि आहिनि त भई असां जेको सो रिलीफ ॾींदासीं। ऐं असीं उमेदु करे वेठा आहियूं आवाम, ऐं तव्हां ॼाणो था त इलाइक़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहे। हिते जा माण्हू सभु पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि ऐं उहे पंहिंजी गवर्नमेंट मां ख़ैर जी तवका रखियो वेठा आहिनि। जनवरी में आसरा आहिनि त माण्हुनि खे के रिलीफ मिलंदा। ऐं असां अपील कयूं था ख़ासि करे बिलावल भुट्टो खे त साईं तव्हां पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी कयो, माण्हू अवां सां गॾु आहिनि। नजीब टालपुर जो तव्हां तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिकु तरफ़ मीर साहिबु अवाम जा मसइला ॿुधाए पियो, ॿिए तरफ़ जेका पीपल्स पार्टी जे कमनि खे साराहियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु बुज़ुर्ग ख़ासि केली, ख़बर 4 न्यूज़, टंडोलाया।